की खबर पई कही मां है रोशना जॾहिं भी तू ईंदी आई ही हवा तुझे अचण जो पैगाम खणी मां बेकी पवंदो मुर्गी पवंदो तू मूंसां केतिरी मोहबत कंदो इहो ॿुधाइण ईअं मुश्किल आहे जीअं केरु मूंखे चवे त हिन चीज सां समुंड जी उॾाई मापी तू लेखक भी आई शायर भी आई वजदान तशबीहन जो बादशाह भी आई छा छा तू मूंखे इहो नथो ॿुधाए सघी हाँ एक शायर है लेखक है ऐं शायर कॾहिं कॾहिं वॾा खां कम वठी वेंदो हिन जे करे मूं कहाणियूं ऐं ड्रामा लिखणु ऐं आउं कोशिशि कंदो आहियां सुईअ खे सुई करे लिखां उनखे एफिल टावर ठाहिण जी कोशिशि तो जेका हेॾी सारी ब्रेक शुरू कई आहे मूंखे मुतमिन करण लाइ इहा बिल्कुलु नाकाफ़ी आहे तोखे ॿुधाइणो पवंदो त तूं मूंसां केतिरी मोहबत कंदो आहीं आसमान में जेतिरा भी तारनि जा गुल आहिनि समुंड में जेतिरियूं भी जल परियूं आहिनि वणनि ते जेतिरा पन गुल पखी आहिनि मींहं कणनि खां वारीअ जे ज़रनि खां वधीक आउं तोसां मोहबत कंदो वजदान कंहिं शाइर जे तसरफ जो कमाल जॾहिं कि कमाल जी तह ते पहुचंदो आहे त पोइ जेके मौजूद न हूंदा आहिनि के बि ज़ाहिर खां ॾिसण में ईंदा आहिनि ऐं तुंहिंजे तस्वर जो कमाल उहा मां आहियां हिन तुंहिंजे सुन ते हिकिड़ो नज़म तूं वेख त आउं तोखे ॿुधायां रोशना तू हमेशा मूंसां ईअं कंदी आहीं हमेशा मूंसां ईअं कंदी आहीं रोशना तू ईंदी आई त ही घर खुशबू सां भरिजी वेंदो आहे पर ईअं वेठे वेठे ओचितो ओचितो तूं मुंहिंजी अखियुनि खां ओझल थी वेंदी आहीं ही तो मूंखे अहिड़ी ज़िंदगीअ